सिपाही ईसा साहब खाली आहिनि खीसा हिननि खे थाणे ते वॾे मुंशी ॾे वठी वञ त पंहिंजी फ़रियाद लिखाइनि। साहब वॾो मुंशी अवां जे घर वियो आहे रिश्वत जो माल ॾियण। मुंहिंजो मतिलबु आहे भाॼी ऐं गोश्त ॾियण। साहब अवां असांजी फरियाद ॿुधो त सही। ॿुधायो केरु कंहिंसां विड़ियो आहे, छो विड़ियो आहे ऐं छा लाइ विड़ियो आहे? विड़ियो नाहे, विड़े नथी, विड़ियो नाहे, विड़े नथी। छा मतिलबु आहे अवां जो? अरे मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे, पर अवां अंदरि खे अलाए छो नज़र ई नथो अचे। त पोइ खोले सम्झाए न। असां सां कोई विड़ियो नाहे, पर असां सां विड़े ई कोन थी पई। ईसा इन मश्करनि खे चओ मूंसां मश्करी न कनि, मूंखे सिधी ऐं साफ़ ॻाल्हि ॿुधाइनि, न त मां हिननि खे 132 दफ़नि में दफ़ा करे छॾियूंसि। साहब ई सभु चरिया आहिनि, मां तो अवां खे सम्झायां। दरअसल ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि विसरी वई। ईसा हिन सभिनी खे 14 ॾींहं में चालान करे छॾ, न त ही मूंखे बि मश्करो बणाए छॾींदा। मुंहिंजो मतिलबु आहे त चरियो बणाए छॾींदा, चरियो। मां तो अवां खे ॻाल्हि सफ़ा छॾे फूके सफ़ा साफ़ करे ॿुधायां। ॻोठ में सुगड़ मोटी आई आहे, उनजी भेण आहे सोधी पहलवान, उहा कुश्तीअ जी पहलवान आहे। सुगड़ इहो ऐलान करायो त जेको बि हिन सां कुश्ती विढ़ंदो ऐं खटींदो उनखे 50,000 नगद इनाम ॾिनो वेंदो। पर इन खां अवल सभिनी उम्मीदवारनि खां सुगड़े 1,000 रुपयो बतौर एंट्री उगाड़े वई आहे। मतिलबु त हाणे औरतुनि सां मर्द कुश्ती विढ़ंदा। हाणे न को कातन 50,000 थो ॾे ऐं न को उहे माण्हू था काथे नज़र अचनि ऐं न को सोधी कुश्ती थी विढ़े। इहा सॼी सुगड़ जी हरकत आहे ऐं इन हरकत में ई बरकत आहे। अवां टिकरी न कयो, मां अॼु जे IT ठाहे जांच करियां थो, छो त जंहिंखे भाकुर पाइबो आहे न उनखे दसबो न आहे। साहब इन जो मतिलबु त असांखे 1000 रुपया वापसि मिली वेंदो न? जेकॾहिं अव्हां खे 1000 रुपया न मिलियो त भाकुर त ज़रूरु मिलंदो। ठीकु आहे न? हाणे हलो 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 बाबा कख बंदि थियो, हलो हलो बाबा कख बंदि थी। ठीकु आहे, अचे थो नी त मां हुनजो बिलो कयां थो। इंशाल्लाह तव्हांखे शिकायत वरी न मिलंदी। हा ठीकु आहे, अचो अचो, हलो 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 हलो, मां हिननि खे छॾे पोइ मोटी थो अचां। सेठी साहिबु तव्हां वियो न, हाणे वियो वधीक पोइ मां सॼो सरदस्त हवालो तव्हांखे ॾियां थो, रुगो दर बंदि करे अचां, मोटी न अचनि। मुंहिंजो नालो बि धनु आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।